नाजिया शागिर तंज़ीम निशात जमात इतवारी शरीफ़ ज़िले सांगड़ तरफ़ां टिनी यूनिटनि जो पहिरियों दौरो बराए तंज़ीमी साल 2021-22 कयो वियो, जंहिंजी सदारत ज़िले सदर ज़फ़रुल्लाह टालपुर कई ऐं कार्रवाई ज़िले जनरल सेक्रेटरी वहीदुल्लाह ॾाहिरी हलाई। हिन दौरे में ज़िले सदर पारां यूनिटनि जी पुराणी बाडी खे डिज़ाल्व करे यूनिटनि खे नई बाडी ॾिनी वई। यूनिट जरार ॾाहिरी जी बाडी में सदर अब्दुल वहीद ॾाहिरी, जनरल सेक्रेटरी शहबाज़ ॾाहिरी ऐं फिनांस सेक्रेटरी दादन ख़ान ॾाहिरी चूंडिया विया। यूनिट खॾड़ो जो निगरान दिलनवाज़ टालपुर खे चूंडियो वियो। यूनिट मुरीद ॾाहिरीअ जी बाडी में सदर बिलावल ॾाहिरी, जनरल सेक्रेटरी फरीदुल्लाह ॾाहिरी, फिनांस सेक्रेटरी सद्दाम हसन ॾाहिरी चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में ज़िले नायब सदर निसार अहमद ॾाहिरी, जॉइंट सेक्रेटरी इसरार अहमद ॾाहिरी, फिनांस सेक्रेटरी निज़ामुद्दीन ॾाहिरी ऐं प्रेस सेक्रेटरी वसीम अकरम टालपुर पिणु मौजूदु हुआ। आख़िर में ज़िले सदर ज़फ़रुल्लाह टालपुर पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त असांजी तंज़ीम हमेशह तालीम ऐं फ़लाह जे मैदान में तारीख़ी किरदारु अदा कयो आहे ऐं हिन साल बि यकीन था ॾियारियूं त तालीमी जागरता ऐं तालीम जे हुसूल ऐं फ़लाही मैदान में पाण मल्हायो वेंदो। रिपोर्ट वसीम अकरम टालपुर खॾड़ो।